नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ में ख़बर ॾींदा हलूं त MNV ड्रेन में पानी चाड़ सबब वारा मेड़ ऐं केशा तालुकनि जे सिम नालनि खे मुख़्तलिफ़ हंधनि तां रवणियूं लाॻापियल इख़्तियारियूं गुम। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेड़ में अली हसन चांडियो। एनवी ड्रेन जी हिकु अहिड़ी पॉइंट ते बीठा आहियूं जेका दामराए वाह खां माडो शाख ज़रिए पानी छोड़ थींदो आहे। उहा हिकु पेती बनाई वई आहे जेका पेती हिन महिल एनवी ड्रेन में घटि 9,000-10,000 क्यूसेक पानी छोड़ कयो वियो आहे, जेको हिन महिल उन पेती में अची पानी फासी रहियो आहे। उन पेती जे फासण जे करे पोइते जेके सिम नाला आहिनि उन सिम नालनि खे उबतड़ पाणी हली रहियो आहे। उन उबतड़ पाणी हलण जे ज़रिए हंधा उहा सिम रूणू करे पई आहे, जंहिंमें सवें ॻोठनि खे ॿुॾण जो ख़तरो आहे। हज़ारे एकड़ ज़मीन खे ॿुॾण जो पिणु ख़तरो आहे। इन जे करे ॻोठाणा पिणु जेको आहे सो राति ॾींहुं उन ते पहरा ॾेई रहिया आहिनि। ऐं ॻोठाणनि जो मुतालबो आहे त असां आला ऑफिसरनि खां मुतालबो था कयूं त ख़ुदा रा महिरबानी करे हिन एनवी ड्रेन जी मालिकी कयो, हिन में पाणी कुझु कमु कयो जेको असांजा हज़ारे एकड़ ज़मीन ते फसल पोखियल आहिनि। ऐं हिन सिम नालनि जी मालिकी कयो। उन सिम नालनि जो उबतड़ पाणी वही रहियो आहे। उन सिम नालनि खां असांखे वॾो ख़तरो आहे। महिरबानी करे आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो अथनि, महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते हिन जी जेको आहे मालिकी कई वञे। कैमरामैन जुड़ियल चांडियो सां गॾु अली हसन चांडियो, अवामी न्यूज़ SD मेड़। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।